अस्सलाम वालेकुम दोस्तों, जी ताऊं आहियां तव्हांजो पंहिंजो माजिद अली दुनिया। अॼु आउं तव्हांखे अहिड़ी एप्लीकेशन जे बारे में ॿुधाइण वारो आहियो आहियां जंहिंजे ज़रिए तव्हां पंहिंजे ॿारनि खे घर वेठे सिंधी सां जुड़ियल सिंधी अल्फ़ाबेट सां गॾु सिंधी पटी ऐं सिंधी जो जेको किताबु हूंदो आहे KG जो उनखे आसानी सां पढ़ाए सघो था। उन्हनि खे बिल्कुलु आवाज़नि सां गॾु उन्हनि खे पढ़ाए सघो था। अचो त हलूं था त उन एप्लीकेशन खे तव्हांखे किथां डाउनलोड करिणो आहे, उन एप्लीकेशन जो नालो छा आहे। अचो त हलूं था एप्लीकेशन खे डाउनलोड करे उनखे इस्तेमालु करणु। अचो, चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। ॾिसो मूं वटि लिंक जेकी ऑलरेडी खुली आई। उन जो जेको सॉफ्टवेयर आहे उन जो नालो आहे सिंधी टेक्स्ट बुक फॉर KG एंड नर्सरी। उन खां अलावा तव्हांखे ऑटोमेटिकली इंस्टॉल जो बटण हूंदो जंहिंखे तव्हां हणण सां ई तव्हांजी एप्लीकेशन प्ले स्टोर में खुली ईंदी। उनखे इंस्टॉल करे ऐं अॻिते तव्हां जंहिं महिल ओपन कंदा त हिन क़िस्म जा तव्हांजे अॻियां बार शो थींदा, ज़ाहिर थींदा। ॾिसो इमेज जेकी आहे कल्ह खां अपडेट कई वई आहे। उन जी जेका साइज़ आहे उहा 65 MB आहे। तव्हांजे सेट ताणी उहा डिपेंड रखे थी, उन मुताबिक़ हूंदी। ऐं जेको इनखे सेटअप कंदड़ ऐं मेंटेन कंदड़ आहे उहो आहे इंडस अली ख़ान सॉफ्टवेयर। इहे सभई ख़िदमतूं तव्हांजे लाइ सही मला साहब जूं आहिनि। तव्हांजे फ़ाइदे जे लाइ सभु कुझु बिल्कुलु फ्री एप्लीकेशन आहे। हिन ते पेड बि न आहे। इन सां अलावा हिन में तव्हां 5000 बि खटे सघो था। चऊं था साम्हूं ॾिसो ॿुधा त हिते तव्हां वटि सिंधी 12 किताब, उन में अल्फ़ाबेट मौजूदु आहे, इंट्रोडक्शन तारफ़ मौजूदु आहे, लेसन सबक मौजूदु आहिनि, मुतफ़रिक़ मौजूदु आहिनि ऐं शेयर बि आहे। तव्हां विराए सघो था, पंहिंजे दोस्तनि सां वञी करे सघो था। उन खां अलावा हिन में पटियूं मौजूदु आहिनि, जेके पटियूं पहिरीं पटी ॿी टी मतिलबु 8 ताणी जेका ॿार खे आसानी पैदा करे सघे थो, मज़े सां हर वक़्तु कहिड़े बि टाइम ते पढ़ी सघे थो। चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। ॾिसो हिते मूं ओपन इन प्ले स्टोर ऐप कयो, जंहिंखां पोइ एप्लीकेशन खुली आई जेका डाउनलोडिंग में पियल आहे। हाणे हलूं था त इन में मौजूदु छा छा आहे। ॾिसो सिंधी 12 किताब, हिन में तव्हांजी अल्फ़ाबेट मौजूदु आहे, इंट्रोडक्शन मौजूदु आहे, सबक मौजूदु आहिनि, विराए बि सघो था। पटियूं 8 ई मौजूदु आहिनि हिन में। उन खां अलावा ॾिसो जेको बि अल्फ़ में जेका बि पटी आहे उनखे क्लिक कंदो, जंहिं बि अखर खे टड़क कंदो त उहा तस्वीर बि ॾेखारींदी हलंदी तव्हांखे बिल्कुलु जीअं अख जी तस्वीर जे मथां। इन सां ॿार जेको एनिमेशन सिस्टम आहे उहो बि बिल्कुलु ॿार जो फोकस कंदो दिमाग़, जे ज़रिए सां ॿार आसानी सां सम्झी सघंदो उन शइ खे बिल्कुलु आइकॉन जे ज़रिए, इमेज जे ज़रिए। उन खां पोइ ॾिसो थिलो आहे उहो बिल्कुलु अची वियो। त एप्लीकेशन खे डाउनलोड ज़रूरु कंदा ऐं पंहिंजे दोस्तनि ताणी एप्लीकेशन खे पहुचाईंदा, जीअं वधि खां वधि उहे इस्तेमालु कनि, वधि खां वधि फ़ाइदो वठनि। ऐं वधीक जे लाइ चैनल में डिस्क्रिप्शन में लिंक रखां थो, जीअं तव्हांखे उनखे आसानी पैदा थिए। चैनल खे सब्सक्राइब करणु ज़रूरु कंदा। उन खां अलावा पंहिंजो रिव्यू बि ज़रूरु ॾींदा हलंदा। महिरबानी, लख कुर्बानी।